दोस्तों हाणे नायाब ऐं यादगार महफ़िल जो सतों कलाम ॿुधंदासीं। आख़िरी कलाम। ॾिसी रोंदो मूंखे ॾिनो हुन बि रोई, तमामु ख़ूबसूरत कलाम आहे ऐं उस्ताद जलाल चंडे वाह जो कलाम खे ॻायो आहे ऐं तोड़ ते निभायो आहे। दोस्तों हिन जो शाइर जेको आहे अली गुल रिंद आहे, तमामु मशहूरु शाइर पंहिंजे वक़्त जो। दोस्तों हीअ जेका नायाब महफ़िल आहे असां ताईं पहुचाई साईं दीदार रिंद साहब ऐं साईं मोहब्बत अली बुलेदी साहब ओस्ता मोहम्मद बलूचिस्तान खां। ऐं एतिरी नायाब महफ़िल दोस्तों कॾहिं तव्हां ॿुधी न हूंदी, अहिड़ी नायाब महफ़िल। दोस्तों हीउ कलाम जेको आहे इन पूरी महफ़िल जी जान आहे। दोस्तों तव्हां ॿुधंदो तव्हांजो दिलि ठरी वेंदो, बाग बहार थी वेंदो दिलि। दोस्तों ऐं तव्हां दीदार रिंद साहब ऐं हाफ़िज़ मोहब्बत अली बुलेदी खे दुआऊं ॾींदा त कहिड़ी महफ़िल खणी आया आहिनि, यादगार क्लासिक महफ़िल खणी आया आहिनि, नायाब। दोस्तों हिन महफ़िल जे आख़िरी कलाम लाइ कई दोस्तनि फरमाइश कई, ख़ासि तौर ते असांजे हिकिड़े पीरी प्यारे दोस्त फरमाइश कई, जंहिंजी फरमाइश उन जे वॉइस सां असां ॾियूं था हिते। अस्सलाम वालेकुम भा कामल जानी, ख़ुशि आहियो, ॿियो ख़ैरा, तबियतूं सही आहे? नदा तुंहिंजी केस्ट ॿुधीसीं, इन पंजनि कलाम ते मूं कमेंट्स बि ॾिनी अथई, पर ज़बरदस्त, ओल्ड इज़ गोल्ड। तुंहिंजी महिनत जो सलाम आहे, तो ज़बरदस्त रखी आहे। हाणे नंढड़ी रिक्वेस्ट आहे त मां एड्रेस थो पंहिंजी मोकिलियईं, हिन ते असांजी कंहिं कलाम में फरमाइश करे रखो था त इहो तुंहिंजो असां ते एहसान थींदो। साल के नारे खां डॉक्टर मंज़ूर अली कीरियो ऐं उनजो दोस्त शहबाज़ अली सहतो, गुलाब खान सहतो, जावेद अली सहतो, तालको नारो, ज़िलो खैरपुर, 463 स्टाफ, 463 स्टाफ खां। भाजानी लख एहसान महिरबानी तव्हांजूं। पर इहो जेको कलाम आहे आख़िरी, ॾिसी रोअंदो मूंखे ॾिनो हुन बि रोई, ॿिन्ही लुड़क हारे छॾियो मोड़ो धोई, असांजी फरमाइश इन कलाम में रखिजां। अचो त पोइ दोस्तों आख़िरी कलाम ॿुधूं। महबूबा त मिलकत वा न त दौलत हो छा कंदी, महबूबा त मिलकत वा न त दौलत छा कंदी। हसीनन खो सवा हाजी छा चवे, ओ अल्लाह दिल हयाती छा कंदी। ॾिसी रोअंदो मूंखे वो ॾिनो हुन बि रोई, ॾिसी रोअंदो मूंखे वो ॾिनो हुन बि रोई, ॿिन्ही लुड़क हारे ओ छॾियो मुंहड़ो धोई।
ॾिसी रुअंदो मूंखे ओ ॾिनो हुन बिरोई ॿिन्ही लुड़क हारे ओ छॾो मुहरो धोई ॾिसी रुअंदो मूंखे